तलहार वेझो घर जी भित किरण सबबि पीरसन दबजी फोत थी वियो। ॻोठ ज़ुबैर अहमद मलाह में घर जी भित ढहण जे नतीजे में घर धणी 65 वर्षनि जो गुल मोहम्मद सोलंकी थॾे ते फोत थी वियो। वाक़े में हिकु पीरसन औरत ज़ख़्मी पिणु थी पई, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतक़िल कयो वियो। शहदादपुर वेझो रेलवे ट्रैक तां हिकु शख़्स जो लाश हथ कयो वियो। मक़सूद हिन लॻी रेलवे ट्रैक तां हिकु शख़्स जो लाश मिलण ते पुलिस खे इतलाह ॾिनो वियो, जंहिं पहुची मढ़ इस्पताल आंदो। मक़तूल जे खीसे मां हिकु ख़त मिलियो आहे, जंहिं मां संदसि इमरान यूसुफ मसीह तौरु सुञाणप थी आहे। डहरकी में टेक्निकल कॉलेज जे मुलाज़िमनि पारां 3 पौरतनि खे निकाली ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। सदाकत अली, मंज़ूर, ज़ाहिद अली, रबनवाज़ ऐं ॿियनि चयो त हक़ घुरण ते खेनि नौकरियुनि मां कढियो वियो आहे। हुननि चयो त असिस्टेंट एडमिन ऑफिसर रफ़ीक भुट्टो इंतिज़ामिया जी चुर्च ते मथनि कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि खे नौकरियुनि ते बहाल करे कूड़ा केस ख़तमु कया वञनि। सरहद वेझो ॻोठ जाम बिलावल वासो जे रहवासियुनि पारां बाअसर वॾे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सरहद प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वीरपुर माथुरल ॻोठ जाम दिलावर वासी जे रहवासी वासा बिरादरी जे माण्हुनि जमालदीन वासो, नज़ीर वासो, लाल फ़कीर, अरबेल वासी ऐं ॿियनि सरहद प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे दाहियो त इलाइक़े जे बाअसर माण्हुनि वॾे जे चवण ते मोहम्मद बख़्श वासियो, अलहदाद वासियो ऐं ॿियनि मथनि हमिलो करे माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट एडिशनल IG सखर, सेशंस जज घोटकी ऐं SSP घोटकी खां बाअसरनि जे ॾाढनि जो नोटिस वठी इंसाफ़ करण जो मुतालबो कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk